अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम डोहारी केर सां गॾु आऊं आहियां मुश्ताक सरकी। नाज़रीन, कुझु ॾींहं अॻु असांखे कराची में कोटड़ी खां हिकु ॾुखियल ख़ानदान फ़ोन करे ॿुधायो त 15 मार्च ते संदन चइनि वरनि जे नींगर खे ॿिनि जवाबदारनि अगवाबाद बेदर सां क़तल करे छॾियो। उनखां पोइ मुसलसल उन्हनि जवाबदारनि पारां भुंग जी रक़म यानी 10 लख रुपयनि जो मुतालबो करे उन मक़तूल नींगर जे वालिद खे तंग कयो वियो ऐं जॾहिं पुलिस उन वाक़े खे डिटेक्ट कयो त उहो मक़तूल जो लाश हिकु वाह मां हथ आयो। इन खां अलावा पुलिस फुर्ती कंदे ॿिनि जवाबदारनि खे बि गिरफ़्तार करे वरितो। अॼोके प्रोग्राम में असां ॻाल्हि ॿोल कंदासूं उन वाक़े ते ऐं असीं मौजूदु आहियूं कोटड़ी में। इन वाक़े बाबति सिंध टीवी न्यूज़ कोटड़ी जे रिपोर्टर इस्माइल बारी जे बि इन ते कमु कयो आहे। उन ते उन रिपोर्ट बि ठाही, उन न्यूज़ बि हलाई। कोशिश आहे त इन समूरे वाक़े ते हिकु रिपोर्ट यानी प्रोग्राम शुरू करण खां अॻु असां पंहिंजे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर खां हाल अहिवाल वठूं त इहो वाक़ियो कीअं पेश आयो। उन खां पोइ कोशिशि कबी त पुलिस जो बि मौक़िफ़ इन प्रोग्राम में शामिलु कजे, नींगर जे वारसनि जो बि मौक़िफ़ शामिलु कजे ऐं कोशिशि कजे जेके गिरफ़्तार जवाबदार आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करे खां पुछिजे त उन्हनि इहो कहरी जेको आहे वाक़ियो छो कयो ऐं मासूम गुलनि जहिड़े ॿार जी हयाती छो खसी। इस्माइल, वॾी महिरबानी तव्हांजी। सभिनी खां पहिरियों असां नाज़रीन खे ॿुधायो त वाक़ियो कीअं पेश आयो, इन जा तफ़सील छा आहिनि? जी, कोटड़ीअ जो लेबर स्क्वायर वारो इलाइक़ो आहे, उन में ही वाक़ियो जेको पेश आयो। उन कोटड़ीअ में तासीर डंगर जे आहे, नंढिड़ो 4 सालनि जो नींगर हो, एजाज़ डंगर उनजो पुटु हो। उन जो 15 मार्च ते सुबुह जो जेको उन नंढिड़ो ॿार खे जेको सो अगवा करे विया 2 जवाबदार आहिनि। एजाज़ जो चवणो त 2 जवाबदार उनखे अहिड़ो इतला हिन पुलिस खे बि ॾिनो, NC कटाई। ऐं अक्सर ईअं नंढनि शहरनि या ॻोठनि में थींदो आहे, पड़ो ॾिनो वेंदो आहे। हिन पड़ा ॾियारिया मस्जिदुनि में ऐं ॻोल्हा शुरू कई ऐं पुलिस खे बि अहिड़ो इतला ॾिनो। लेकिन इनखे शाम जो ई जेको सो जवाबदारनि पारां फ़ोन आयो त 10 लख रुपया जेको सो ॾे ऐं तुंहिंजो छोकिरो असां अगवा कयो आहे। हिन अहिड़ो इतला जेको सो साइड पुलिस खे ॾिनो, जंहिंखे पिणु नंबर बि उहो ॾिनो, जंहिं पुलिस जेको सो उहो नंबर ट्रेस कयो। ट्रेस करण खां पोइ ख़बर पई त उहे जेको टावर पिया ॿुधाइनि उहो शादमान मिल में हो। उहो मिल जा मज़दूर हुआ 2 जवाबदार, जिन खे पुलिस हिकदमि उन 24 कलाकनि जे अंदरि गिरफ़्तार कयो। जंहिंखां पोइ इन्वेस्टिगेशन कई वई ऐं जवाबदारनि चयो त असां हिन खे 81 जूं टेबलेट जेके आहिनि से उनखे खारायूं, जंहिंजे करे हू जेको सो निंड में पइजी वियो या बेहोश थी वियो या रत जो वहिकिरो बंदि थी वियो हुजे, ईअं थियो। पोइ हुननि छा कयो, रक्शे में चाढ़े, जीअं फरियादीअ जे मुताबिक़ जेको कादिर पंजाबी आहे उन चयो त उन रक्शे में चाढ़े उनखे केबी फीडर आहे कराची वाह कोटड़ीअ में, उते जेको उनखे फिटो कयो वियो। 2 ॾींहंनि जे मुसलसल ॻोल्हा बाद 17 मार्च ते लाश हथ आयो। लाश हथ अचण खां पोइ जेको सो उनखे माइट चुंबड़ी विया ऐं घर में जेका इहा ॻाल्हि ख़बर पई त कोहराम मची वियो ऐं उनजो वालिद खे बेहोशी जा दौरा पवणु लॻा। पोइ लाश जेको तालका अस्पताल कोटड़ी आंदो वियो, जिते इब्तिदाई जेका प्राइमरी पोस्टमार्टम उहो कयो वियो त उन में MS डॉक्टर अली अकबर सूमरे जे मुताबिक़ त हिन में बॉडी में अञा जेको ॿार सोज न आहे खाधी ऐं उन में वात मां ब्लीडिंग न आई हुजे या फाटो न हो, तंहिंजे करे हुन चयो त हीअ लाश जेको आहे सो ॿारड़े जो 4 खां 5 कलाकनि जो आहे। हाणे हिते जेको आहे सो केस जेको आहे सो तज़ाद पैदा थो थिए त 2 पुलिस जे मुताबिक़ त 2 जवाबदार जे मुताबिक़ त 2 ॾींहंनि जो लाश आहे, जेको लाज़मी 2 ॾींहंनि जो जेको लाश हूंदो उहो पाणीअ में, असीं नाज़रीन खे इहो ॿुधाईंदासीं, पाणीअ में जॾहिं हूंदो आहे त उहो सोज खाई वेंदो आहे, फाटंदो आहे ऐं बदबू हुन में तमामु घणी हूंदी आहे। पर हिन ॿारड़े में जीअं मूवमेंट हुन जा जेके उज़वा हुआ, जेके समूरा जिस्म जा, उहे मूवमेंट करे रहिया हुआ ऐं लाश जेको आहे सो फूकिजी बि न वियो। उन करे उन MS जो इहो चवणो हो त इहो लाश हो। जॾहिं त मुंहिंजी ॻाल्हि वरी इहा ई साइड ते SSP जामशोर सां पिणु थी, उनजो चवणो त न, ईअं न आहे। हुनखे टेबलेट खाराई वई, टेबलेट जे करे ई मौत आयो। जो मौत अचण जे करे उहो उन्हनि केबी फीडर में फिटो कयो त जेको केबी फीडर में फिटो कयो वञे थो त उन में साह कोन पिए खयो ॿार। अच्छा इस्माइल, तव्हां ॿुधायो त जेके 2 जवाबदार गिरफ़्तार आहिनि, SP सां बि तव्हांजी ॻाल्हि ॿोल थी त उहे गिरफ़्तार जवाबदार आदि ॾोहारी आहिनि या पहिरियों दफ़ो को क्राइम कयो? छा हिन वक़्त ताईं मालूमात कठी थी आहे?
जी जॾहिं त असां हिननि सां ॻाल्हि ॿोल थिए जवाबदारनि सां जेका ॻाल्हि ॿोल थिए ऐं जवाबदारनि जी मूवमेंट आहे जेका सॼे केस में जीअं मूवमेंट कयूं ऐं पुलिस जी इन्वेस्टिगेशन ऐं जेके उन्हनि जा वालदेन आहिनि उहे चवनि था। पहिरीं ॻाल्हि त वालदेन चवनि था त असांखे उन ई मोबाइल तां पंहिंजे ई सिम जेका अथनि उहा ई यूज़ कयूं, उहा सिम हिननि बंदि न कई। आदि जवाबदार हुजनि हा त सिम लाज़मी ब्लॉक कना या ॿियो मोबाइल यूज़ कना, उहा फस्ट इहा। सेकेंड में इहो थो थिए त हुननि खे जेको सो किथे रखियऊं कोन्हे लाश खे, जवाबदार चवंदा असां न घुमायो आहे लाश खे, ऐं उहो उन्हनि खे टेबलेट ॾिनो, उन्हनि खे इहा ख़बर न पई आहे त बेहोश थी वियो, ब्लीडिंग आई आहे, घणियूं टेबलेट डोज़ वधीक अचण सभु। टी इहो चोथों त हिननि जवाबदारनि जेको आहे सो ऐं लाश जेको आहे जीअं जो तीअं हुन में छॾे ॾिनो, वरी भॻा कोन्हनि, उहो ई फैक्ट्री में वञी थिया कमु शुरू। ऐं इहो बि जवाबदारनि चयो त असां फिल्मियूं इंडियन फिल्मियूं जेके आहिनि से ॾिठियूं कीअं किडनैप थींदा आहिनि माण्हू ऐं कीअं जेको सो हेठें क्लास खां मथे क्लास वेंदा आहिनि। असां बि जंप ऐं जेको सो शॉर्टकट जो जंप आहियूं। अच्छा भला इन वाक़े ते शहर जूं सियासी समाजी कॉम्परस धुरियूं, मज़हबी धुरियूं या सुञाण धुरियूं छा थियूं सोचनि, कंडेम कंदियूं हूंदियूं? हिकिड़ो ॾुखियल वाक़ियो आहे, इलाइक़े वासियुनि जा तासुरात कहिड़ा आहिनि? हा, इलाइक़े वासियुनि जा हितां जा सियासी समाजी ऐं तंज़ीमुनि जो चवणु आहे त इंतिहाई ॾुखोईंदड़ वाक़ियो आहे ऐं उन्हनि सां असांजी बि ॻाल्हि ॿोल थी आहे। उन्हनि बि एहतिजाज इहो कयो आहे। उन्हनि चयो त इन केस खे मुकमल तरह सां सही इन्वेस्टिगेशन करे ऐं उन्हनि खे कैफ़िर किरदार ताईं पहुचायो वञे, उन्हनि जवाबदारनि खे। हाणे ॾिठो त उन्हनि जा हिते बि शक वञनि था त बाबा मेडिकल जेको आहे सो डॉक्टर जा जेके पोस्टमार्टम ॾिए थो उहो 4 खां 5 कलाकनि ते, ऐं पुलिस जेको ॾिए थी त 2 कलाकनि ताईं, जवाबदार बि चए थो त 2 ॾींहंनि जो आहे। त इन में इहो थी सघे थो त इहो फ़ाइदो जेको आहे सो वरी जवाबदार ॾे वञे। ठीकु आहे इस्माइल, महिरबानी तव्हां असांजे नाज़रीन खे अपडेट कयो समूरी सूरत हाल ते। नाज़रीन, असांजी कोशिशि हिन अॼोके प्रोग्राम में इहा ई आहे त मासूम जेको चइनि वरनि जो आहे तासीर डंगर, उन जे मामले ते वधीक इन हवाले सां प्रोग्राम में कमु कजे ऐं मुख़्तलिफ़ रुखनि खे जाचण जी कोशिशि कजे त गुलण जहिड़े ॿारड़े जी आख़िर हयाती छो खसी वई, संदसि कसूर कहिड़ो हुयो, जेकॾहिं खेसि भुंग ख़ातिर अगवा कयो वियो त पोइ आख़िर हुननि जी हयाती छो खसी वई। इन्हनि मामलनि ते असां हिन प्रोग्राम में मुख़्तलिफ़ रुखनि ते कोशिशि कंदासीं उन्हनि खे फोकस करे असुलु हक़ीक़त मालूम कजे त आया का जवाबदारनि जी उन्हनि जे वारसनि सां या उन्हनि जे वालिद सां का पुराणी दुश्मनी हुई या प्योरली इहो भुंग जो मामिलो हुयो। इहे शयूं तॾहिं क्लियर थींदियूं जॾहिं असां जवाबदारनि सां ॻाल्हि ॿोल कंदासूं। प्रोग्राम में शुरूआती तौर ते असांखे असांजे रिपोर्टर इस्माइल बारी जे अपडेट कयो, तफ़सील ॾिना। इन ते वधीक ॻाल्हि ॿोल करण खां अॻु हिते वक़्तु आहे हिकु ब्रेक जो। ब्रेक खां पोइ मासूम नींगर तासीर डंगर जे इन वाक़े ते, इन मामले ते वधीक ॻाल्हि ॿोल कंदासूं ब्रेक खां पोइ। जी नाज़रीन, मासूम तासीर डंगर खे अगवा बाद बेदर्दी सां क़तल कंदड़ उन जा जवाबदारनि खे कोटड़ी पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। उन हवाले सां जवाबदारनि कहिड़ो इंकशाफ़ कयो आहे या कहिड़ा इतराफ़ कया आहिनि, उहो सभु कुझु जेका बि हिन वक़्तु ताईं डेवलपमेंट्स थियूं आहिनि उन बाबति असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं SSP जामशोरो उस्मान सिद्दीकी साहिब जे ऑफिस में। ऐं हिन वक़्तु खां मालूम कयूं था त जेका हिन वक़्तु ताईं अॻुभराई थी आहे केस में उहा कहिड़ी आहे ऐं जवाबदारनि पुलिस ॾाढो कहिड़ा बयान रिकॉर्ड कराए। साईं, हिकिड़ी त डेवलपमेंट थी त स्पार्क खां पोइ जेके इहे 2 ॾोहारी गिरफ़्तार थिया, इनमें कोई एब्सकांडर बि आहे या हिन वक़्तु ताईं जेके हिननि इतराफ़ कया आहिनि उहे कहिड़ा आहिनि? जी, जंहिं महिल FIR थी हुई त इहा 3 माण्हुनि जे ख़िलाफ़ थी हुई जेकी फैमिली उन्हनि खे शक हो त हिन में 3 माण्हू इन्वॉल्व आहिनि ऐं हिननि जी FIR थी वई। उन मां जंहिं महिल पुलिस पंहिंजी इन्वेस्टिगेशन कई ऐं हिननि ॾोहारनि ताईं पुॻा त 2 ॼणा गिरफ़्तार थिया आहिनि। मां हिकिड़े जो नालो कादिर आहे ऐं ॿियो नालो असगर आहे ऐं टियों जेको आहे उहो असां वटि नामालूम माण्हू हो, पर रिमांड वठी इन्वेस्टिगेशन करण खां पोइ इहो ख़बर पियो आहे त इहे 2 ई माण्हू आहिनि जेके इन्वॉल्व आहिनि। इन्हनि मां कादिर पैसनि जी लालच में अची वियो। हू पाण चए थो त मां फिल्मूं वग़ैरह ॾिठियूं हुअमि इंडियन जंहिंमें ॿारनि खे अगवा करे ऐं पैसा वठनि पिया एंड टू हिम इट सीम लाइक अ वेरी ईज़ी बिज़नेस। त हुन चयो मां 9,000 जी मज़ूरी पोइ कयां, हिन सां कुझु थिए कोन आहे, त इन करे मां लालच में अची करे इहो ॾोह कयसि। ऐं हू 4-5 ॾींहंनि खां वठी हिन ॿार खे फेमिलियराइज़ करे पियो, पाण सां टॉफियूं पियो ॾिए, अची घुमेसि पियो, वेहेसि पियो ऐं हुननि जे पेरेंट्स हिन ते ऑब्जेक्शन बि कयो। उन खां पोइ हिन ॿार खे किडनैप कयो। ॿार खे किडनैप खणी ऐं हिन खे असगर जेको आहे उन नशे वारियूं टैबलेट्स जेके हूंदियूं आहिनि 81 उहे हिन खे सप्लाई कयूं। उहे हिन 81 ॿार खे खारायूं त ॿार जी ब्रीदिंग स्टॉप थी वई।
जंहिंजे करे उहो डिॼी करे वञी ऐं ॿार खे कराची वारे कैनाल में फिटी करे छॾियो ऐं कैनाल में फिटी करण खां पोइ दे कॉल्ड द पेरेंट्स त 10 लख रुपया असांखे रैंसम मनी ॾियो। उन खां पोइ पुलिस पंहिंजी कार्रवाई कई ऐं हिकिड़ी ई राति में अलाह महिरबानी कई त असांखे इहे माण्हू ॿई जवाबदार गिरफ़्तार थी विया ऐं गिरफ़्तार थियण खां पोइ फाइनली हाणे आहिनि त रिमांड ते। हिननि जी इन्वेस्टिगेशन अञा हले पई टू बी डबल श्योर त हिननि सां गॾु को टियों माण्हू आहे या न आहे, पर जेका प्राइमरी तौर ते ॻाल्हि साम्हूं आई आहे उहा इहा आहे त हिन में 2 ॼणा इन्वॉल्व इन कादिर। तव्हां ॻाल्हि कई क़ासिम पैसनि जी लालच में अची इंस्पिरेशन वठी मूवीज़ खां कादिर या ॻाल्हि कई त इन जो को सीआरओ आहे, क्रिमिनल रिकॉर्ड आहे या पहिरियों इहो वारदात? न, हिन जी असां वटि इहा पहिरीं वारदात आहे, पर हीउ लोकल कोन्हे हितां जामशोरे जो, हीउ किथां पंजाब जी साइड जो आहे ऐं उहो जेको ॿियो असगर छोकिरो आहे उहो बि चवनि था कराची जो आहे ऐं बिहारी आहे। त इन्हनि जा असां रिकॉर्ड घुरायूं पिया, थी सघे थो उते रिकॉर्ड हुजनि, असां वटि कोन्हे। अच्छा, इन ॿिन्ही जेके जवाबदार इन्हनि जेको मुगवी जे वारसनि सां को दोस्ती अचण वञण या कीअं एॾे कीअं विया? न, बसि हीउ पाड़े में जेको आहे ॿारु खेॾंदो ॿाहिरि, कुझु हीउ ग़रीबनि जो पाड़ो, हुन में कुझु ई हिनखे थोरा आसूदा लॻंदा, हिन चयो त हीउ ॿारु आहे घुमे फिरे थो, बसि हिन खणी वेठासीं। अच्छा, हाणे तव्हां एज़ अ कमीशन पद ऑफिसर आहियो, जेका ह्यूमन साइकी आहे इन क़िस्म जो रुझान माण्हुनि में छो थो वधे, इहो छा आहे? जी, दिस इज़ ईज़ी मनी, इलिटरेसी, स्टेट जी रिट सां ख़तमु थी वई आहे। ॾोहारी ॾिसनि था त ईज़ी आहे क्राइम करणु, हिकिड़ो माण्हू सॼो ॾींहुं मज़ूरी करे पैसा थो कमाए, ॿियो जेको आहे धाड़ा हणी ऐं फुरियूं करे मोटरसाइकिलूं चोरे पैसा थो कमाए। ऐं हिन जी हीउ पाण चयो त मां फिल्म ॾिसी इंस्पायर थियो हुउमि, मुंहिंजी 9,000 रुपया पघार आहे महीने ते, उन मां कुझु थिए कोन पियो ऐं मां होटल ते इंडियन फिल्म ॾिठी हुअमि जंहिंमें कुझु माण्हुनि जो कारोबार शुरू कयो ऐं दे मेड लॉट ऑफ मनी, त हीउ उन्हनि खां इंस्पायर थियो। अच्छा, जॾहिं ॿारु एक्सपायर थियो उन खां पोइ बि हिननि रैंडम डिमांड कई छा? जी जी, हिननि ॿारु जेको आहे हुनजी ब्रीदिंग स्टॉप थी वई, उन खां पोइ हिननि हुननि खे पाणी में लोड़े छॾियो ऐं हीअ हुन फैमिली खे पोइ बि कॉल्स पिया करनि ऐं 10 लख रुपया रैंसम पिया घुरनि ऐं उन में फ़ोन वग़ैरह जेके इस्तेमालु थियूं उहे बि असां वटि अची वियूं आहिनि, त दिस केस एविडेंस हुननि जे ख़िलाफ़ु काफ़ी आहे असां वटि। चयो वेंदो आहे त पुलिस वटि उहे जदीद सहूलियतूं मुयसर न आहिनि या टेक्नोलॉजी जो फुक़दान आहे, एडवांसमेंट आहे सॼी दुनिया में, त इन्हनि जी गिरफ़्तारी अमल में कीअं आहे तव्हां? बसि इहो आई वुडंट लाइक टू डिस्कस द डिटेल्स ऑफ इट, एंड क्रिमिनल अलर्ट थी वेंदा आहिनि, पर बसि जेका टेक्नोलॉजी असां वटि अवेलेबल आहे, जेके रिसोर्सिस आहिनि उन्हनि जे हूंदे ई असां कयो ऐं कुझु इलाज तरफ़ां महिरबानी जो मिली वियो। अच्छा, हाणे कहिड़े सेक्शन त 302 थियो आहे या ॿिया? इहो अॻु में जेको आहे जेसिताईं असांखे ख़बर कोन हुई त हिन ते मर्डर थी वियो आहे, त हुन में FIR जेका हूंदी आहे उहा 365A में थींदी आहे, जेको किडनैपिंग फॉर रैंसम में इस्तेमालु थींदो आहे ऐं छो जे ॿार खे हिननि मर्डर करे छॾियो आहे त इहो 302 जो बि एक्ट हिन ते लॻंदो। अच्छा, हाणे भला इहो केस कहिड़े लेवल जो आहे, मज़बूत ठहियो आहे या इन जे मथां कोई शाहिदियूं आहिनि या उहो एज़ यूजुअल जेको पुअर एविडेंस हूंदा आहिनि त उन्हनि जो फ़ाइदो मिलंदो आहे? न, दिस इज़ अ वेरी क्लोज़ एंड शॉर्ट केस। हिन में कोई बि जेको आहे उहो एविडेंस लैकिंग कोन्हे। जेको मोबाइल फ़ोन रैंसम में इस्तेमालु थियो आहे उहो असां वटि अची वियो आहे, जेका सिम इस्तेमालु थी आहे रैंसम जी कॉल डिमांड करण में उहा अची वई आहे। छोकिरे जो पीउ हुन छोकिरे खे शिनाख़्त थो करे मुलज़िम खे त हीउ जेको आहे मुंहिंजे पुट सां गॾु उथे वेहे पियो 2-3 ॾींहंनि खां वठी, ऐं मुंहिंजे ख़्याल में हीउ जो कादिर आहे इहो पाण बि कन्फेशन करे छॾींदो बिफोर द मैजिस्ट्रेट, हुनखे हाणे हिन ॻाल्हि जो पछतावो आहे त मूंखां वरी ग़लती थी वई आहे। तव्हांजो एज़ अ यंग पुलिस ऑफिसर छा मैसेज टुवर्ड्स दोज़ पीपल हू आर गेटिंग सच इंस्पिरेशन फ्रॉम मूवीज़, शॉर्टकट ओवरनाइट में जेके अमीर थियणु चाहिनि था उन्हनि ॾे कहिड़ो पैगाम आहे? क्राइम नेवर पेज। अगर तव्हां कोई बि ग़लति कमु कंदो, ग़लति कमु हूंदो आहे, चङो कमु हूंदो आहे। ग़लति कमु तव्हांखे अगरि हिन दुनिया में ई ख़राबु थी न लॻंदो त मथी दुनिया में लॻी वेंदो। नाज़रीन, नवां SSP जामशोरो उस्मान गनी साहब जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, उनजो इहो ई चवणो त हिननि एॾे त सफ़ाकी सां इहो कमु कयो, पर बावजूदि उन ॿारड़े जे मरण जे बि हिननि उन्हनि फैमिली सां कीप इन टच रहिया ऐं डिमांड कई 10 लख रुपयनि जी, ऐं इन्हनि सोर्स न ॿुधायो त हिन जी गिरफ़्तारी कीअं अमल में आई, पर एतिरो त पुलिस उन ते कमु कयो जो उहो विदिन 24 आवर इहो केस रिज़ॉल्व थियो ऐं ॿई जवाबदार हिन वक़्तु पुलिस जे तहवील में आहिनि। ऐं एतिरो बि SSP चयो त उनखे इन अमल ते यानी जेको मेन एक्यूज़ आहे हिन मामले जो उनखे पछतावो बि आहे ऐं हू अदालत आॾो बि इहो एतिराफ़ु कंदो ऐं उनखे हू ख़ता या का बि ग़लती जीअं यूजुअली जेके क्रिमिनल्स आहिनि उहे क्राइम कमिट करण खां पोइ वरी पछताईंदा आहिनि। ऐं इन हवाले सां हिन चवणो त माण्हुनि में उत्साह थो पैदा थिए, जेके इंडियन मूवीज़ आहिनि या अहिड़ियूं एक्शन मूवीज़ आहिनि उन्हनि में रातो राति अमीर थियण जो जेको जज़्बो आहे उन सबबु माण्हू इन अंधेरी घिटियुनि में दाख़िल थियनि था ऐं उन्हनि जी जेका ईंदड़ ज़िंदगी बक़ाया आहे उहा या त जेलनि में थी गुज़रे या त दरबदरी वारी ज़िंदगी में। त इन हवाले सां वधीक ॻाल्हि ॿोल कंदासूं इन्हनि जे केस जे ॿियनि रुखनि ते। जी नाज़रीन, असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं कोटड़ी थाणे ते, जिते मासूम तासीर डंगर खे अगवाबाद बेदर सां क़तल कंदड़ 2 जवाबदार गिरफ़्तार थियल आहिनि। अचो त कोशिशि था कयूं उन इलाक़े में मौजूदु ॿिन्ही
वहशी सिफ़त जवाबदारनि सां मिलण जी कोशिशि करे उन्हनि खां मालूम था कयूं त आख़िर इहा दरिंदगी उन्हनि छो कई। मासूम 4 सालनि जो ॿारड़ो जंहिंजो को बि ॾोह न हुयो उनखे अगवा करे बेदर सां क़तल करे वरी संदसि लाश जेको आहे वाह में उछलायो वियो आहे। हिन वक़्तु कोटड़ी थाणे जे लाकअप में जेको मुख्य जवाबदार आहे कादिर ऐं उन सां गॾु हिकिड़ो ॿियो जवाबदार आहे असगर, उहे ॿई हिन थाणे जे लाकअप में मौजूदु आहिनि जिन मथां पहिरियों त 365A याने अगवा जी FIR दाख़िल कई हुई। उन खां पोइ जॾहिं नींगर जो लाश हथायो त उहा FIR कन्वर्ट थी वई 302 में याने क़तल केस में कन्वर्ट थी वई आहे। इन हवाले सां इहे ॿई जेके जवाबदार आहिनि खां पुछूं था त उन्हनि खे ख़्यालु कीअं आयो ऐं मासूम खे अगवा बाद जेकॾहिं खेनि पैसा ई वठिणा हुया त उन्हनि जी हयाती छो खसिया उन्हनि। नाज़रीन, ही जेकॾहिं मुंहिंजो कैमरामैन ॾेखारे सघे त ही उहे ॿई जवाबदार आहिनि जेके मासूम 4 सालनि जे नींगर तासीर डंगर खे हिननि अगवा कयो चंद टकनि ख़ातिर ऐं उनखे अगवा करण खां पोइ मुसलसल ॿारड़े खे निंड जूं गोरियूं खारायूं वयूं ऐं ॿारड़ो जेको तमामु नंढड़ी उमिरि यानी 4 साल इंतिहाई गुलाब जो गुल जहिड़ो उहो ॿारड़ो आहे ऐं उनखे हिननि 81 जूं गोरियूं जंहिंजो असरु इंतिहाई तेज़ हूंदो आहे, उन सां जेका रत जी रवानगी आहे उनजो उहा मुतासिर थींदी आहे ऐं ॿारड़ो उनजी थोरी देरि बि सट न सही सघियो जंहिंजे नतीजे में उहो ॿारड़ो हिन फ़ानी दुनिया मां हलियो वियो आहे। ऐं न सिर्फ़ु एतिरो, जॾहिं उहो ॿारड़ो हिन दुनिया में न रहियो त हिननि डप वचां उन ॿार जो जेको मड़ आहे या उनजो जेको डेड बॉडी आहे उहा हिकु वाह में उछलाई ऐं उन खां पोइ बि हिननि मुसलसल ॿारड़े जे वालिद खे फ़ोन करे 10 लाख रुपया भुंग तलब कंदा रहिया, जंहिंखां पोइ कोटड़ी पुलिस तमामु फुर्ती जो मुज़ाहिरो कंदे ऐं एडवांस टेक्नोलॉजी जो फ़ाइदो वठंदे हिननि खे पंहिंजे तरीक़े सां गिरफ़्तार करण में कामयाबु हुई। हिन वक़्तु ही जेको जवाबदार आहे मुख्य जवाबदार आहे कादिर ऐं इन खां पुछूं था त आख़िर हिन खे ख़्यालु छो आयो। क्या नाम है? कादिर अली नाम। कहाँ रहते हो? शादमान मिल में। ये कैसे ख्याल आया बच्चे को अगवा करने का? बस एक फिल्म देख रहा था, उस फिल्म में से सीन आया था। क्या आया था सीन? जैसे बच्चे को उठाया था, फिर उन्होंने पैसे मांगे थे। नहीं तो इस बच्चे को आप जानते थे, इनके वालिद को जानते थे, क्या किस तरह? जानता किसी को भी नहीं था, वैसे मैं उधर जाता था। अच्छा, पहले उधर में रह के आया था, 2.5-3 साल रह के आया था छोटी फ्लैटों में। फिर बस वो बच्चे के अबू को मैंने देखा अच्छा खासा पैसे आला था, फिर बस ये गलती हो गई। अच्छा, प्लानिंग कैसे की? फिल्म देखी पहले, फिल्म में से अगवा करते हैं, रातों रात अमीर हो जाते हैं, पैसे आ जाते हैं उनके पास। तो इस जो तुम्हारा साथी है इसमें, उसको क्या कहा था, फिर ये कार्रवाई की कैसे, हमें शुरू से पता। हमारे बस बच्चे के पास जाता था, उसको चीज़ भी दिलाता था, जैसे जूस हो गया, चॉकलेट हो गया, चाट वाट खिलाता था, इसलिए। तो बच्चे के घर वालों से आना जाना था, उनसे फिर कैसे खिलाते थे? ऐसे ऐसे बच्चे खेल रहे होते थे, बुलाता था, फिर उनके वालिदैन को पता नहीं था कि आप उनसे क्लोज हो या उससे? नहीं। अच्छा, फिर क्या हुआ? फिर कैसे गया? चीज वीज खिलाते थे? हाँ, उसको चीज़ खिलाता था। खराब हुई फिर? बस नीयत खराब हुई, फिर मैंने एक दिन देखा कोई भी नहीं था गली में, एक फिर दिन कौन सा दिन था वो? जुमे का दिन था। अच्छा, कितने बजे? शाम को 6 बजे के करीब। कहाँ था बच्चा? बच्चा गली में था। अच्छा, फिर अकेले गए थे उसको उठाने? क्या हुआ फिर? बस उसको उधर से उठाया, फिर रिक्शे में बिठाया, फाटक पे उतरे, उधर से फिर नहर की तरफ आ गए थे। नहीं, वहाँ से उठाया बच्चे को, अकेले थे या दोनों थे? अकेले। वहाँ से उठा के कहाँ पर आए थे? फाटक पे आ गए थे। फिर कहाँ रखा फाटक पे आके? फाटक पे आके इधर नहर के किनारे पे आ गए थे बस। नहीं, फाटक पे नहर के किनारे कहीं रखा तो होगा ना बच्चे को। गोलियां कहाँ पर दी थी? गोलियां नहर पे आगे दी थी, फ़ोन भी उसके अब्बू को उधर ही किया था। अच्छा, फोन किस नंबर से किया था? जोम का नंबर था। वो किसके नाम है जोम का नंबर? वो एक बंदा था, उसके नाम था, उसको नहीं पता है कि मेरे नाम पे। फोन करके क्या कहा उसके वालिद ने? मैंने बोला 10 लाख रुपए चाहिए। नहीं, क्या कहा, क्यों चाहिए, क्या किया आपने? बताया कि मैंने क्या किया है, बच्चा उठाया है क्या? हाँ, मैंने बोला ले अपने बच्चे से बात कर। उसने उससे बात की, फिर मैंने ज़्यादा बात बच्चे से नहीं कराई। बच्चे से क्या बात, बच्चे ने क्या बात की? उसने बस बोला हेलो अबू, बस मैंने इतनी बात उससे कराने दी। अच्छा, फिर बस मैंने मोबाइल बच्चे से ले लिया, फिर मैंने खुद बात की। तो बच्चे के वालिद ने क्या कहा आपको? उसने बोला दूंगा 10 लाख रुपए।
कब दूंगा, आपने कोई टाइम दिया था? कितने मैंने बजे? 5 बजे का टाइम दिया था, और बच्चा कितने बजे उठाया था? शाम को 6 बजे, 5 बजे का टाइम कैसे? दूसरे दिन का 5 बजे? दूसरे दिन का 5 बजे। क्या कहा था, कहाँ पर दोगे आके पैसे? कहाँ? ये नहीं बोला था, ये मैंने बोला अभी बाद में बताऊंगा। अच्छा, फिर असगर को कब मिलाया अपने साथ? असगर को जब मेरे को पुलिस वालों ने मारा, फिर इसका मैंने नाम लिया। अब ये सारी कहानी में असगर कहाँ पर था तुम्हारे साथ? बिल्कुल कहीं पे भी नहीं था, मैं अकेला था सारी कहानी। फिर इसको क्यों लेकर आए यहाँ? बस मेरे को मार पड़ी इसलिए मैंने इसका नाम ले दिया गलती से। नहीं, इसका नाम क्यों लिया? ये तुम्हारे साथ है इस गुनाह में? नहीं, फिर क्यों लिया? बस गलती हो गई, इसका नाम लिया। नहीं, गलती क्यों? कोई पुराना हिसाब किताब है इसकी नहीं, तरफ? कोई पुराना हिसाब किताब नहीं है। तुम्हारे कितने भाई बहन हैं? 3 भाई बहन, आगे अपना आगे। तीन भाई हैं, 2 बहनें छोटी। कहाँ के रहने वाले हो? मेरापुर के। मेरापुर के। छोटा छोटा जो भाई बहन आपका जो भी घर में, उसकी उम्र क्या है? एक की होएगी 9-10 साल होएगी और एक है 4, साढ़े 4, 5 साल है। तो तुम्हें शर्म नहीं आई? तुम्हें कोई ऐसा नहीं है, इतने छोटे मासूम जो फूल जैसा हसीन बच्चा है उसको उठाया तुमने, फिर उसको गोलियां दी? शर्म नहीं आई? मारने के इरादे से उसको नहीं उठाया था, फिर बस वो मैंने बोला ये सो जाएगा, इसको फिर मैं कहीं ना कहीं रख दूंगा। वो बस इधर ही वो मर गया। बाकी गोलियां किससे दी थी? किसमें मिला के दी थी? बोतल में मिला के दी, कितनी गोलियां दी? 1 गोली थी। अच्छा, फिर वो कितनी देर तक सोया रहा? मैंने तो उसको गोली दी कम से कम 15-16 मिनट, बस वो जिंदा रहा है। फिर वो सो गया, आंखें बंद हो गई उसकी। मैंने हाथ उठाया, नहीं कुछ भी काम कर रहा था। मैंने बोलो आवाज़ नहीं दी, पानी मुँह में डाला, नहीं आया। फिर फिर बस वो मैंने बोला ये मर गया, मैंने इसको फिर पानी में छोड़ दिया था, कौन से पानी में छोड़ा? बाबा सलाउद्दीन अली नहर में। तेज बोलना। बाबा सलाउद्दीन अली नहर में। अच्छा, चलो तुम्हें 10 लाख मिल जाते, उसकी क्या प्लानिंग की थी जब पैसे मिल जाते 10 लाख? ये नहीं सोचा था, ये नहीं सोचा था। हाँ असगर, इधर आ गया। तुमने इसके साथ क्यों ये किया खराब काम? बोला मैं तो ड्यूटी पे था, मुझे तो पता भी नहीं था। मुझे तो रात को 1 बजे उठाया था जमान टेक्सटाइल से। कादिर से कब से दोस्ती है? कादी से दोस्ती नहीं थी, दुआ सलाम थी। ये 60 ड्यूटी करता था, फिर ये चला गया था। फिर ये मेरे ख्याल से 4-5 महीने बाद ही अभी दिखा इस केस में ये। तो ये उधर तुम्हारे साथ जब काम करता था ऐसी सोच थी, क्रिमिनल सोच थी? पता नहीं सर, उस टाइम ऐसी सोच क्या नहीं बातें थी। तो करता होगा ना? बस क्या बात है, वही खाना पीना था, वो कुछ बातें नहीं होती थी। तो अब इसने तुम्हारा नाम क्यों लिया जबकि तुम कह रहे हो मैं इसमें हूँ ही नहीं? वो तो सर आपके सामने भी बोला, उसको पता होगा, बोल लेते मार रहा है मेरे को इसी वजह से। तो तुमने क्या आके पुलिस से लड़ना था, इनको बचाना था? मार। किसको? फिर किसी ने नाम लिया तो पुलिस मेरे को उठा के ले आई ना। फिर? मैंने तो बोला मैं तो था ही नहीं, बस अब क्या करूं। अच्छा, इसने जो काम किया उसको तुम किस तरह देखते हो? ये तो इसने बहुत गलत काम किया, बच्चे को मारा है। इसको तो बस ऊपर वाला माफ करे नहीं करे, ऊपर वाले करे। इसे बहुत बड़ा गुनाह किया इसने। अब ये तुम्हारे साथ अंदर लॉकअप में इतने दिन से, तो तुम्हारे साथ क्या इसने हाल वाल किया? क्या क्या बस कुछ नहीं किया बस। जी नाज़रीन, ॻाल्हियूं ॿुधियूं उन ॾोहारी जूं जंहिं तमामु इंसानियत खे लॼाईंदड़ हिकिड़ो ॾोहो कयो आहे जेको नाक़ाबिले माफ़ी आहे, छाकाणि त चइनि वरनि जो नींगर हर को औलाद वारो आहे। जेकॾहिं हर को पंहिंजी दिलि ते हथु रखी ॾिसे त चइनि वरनि जो नींगर केतिरो न ख़ूबसूरत मासूम ॿारड़ो उहो तासीर डंगर जंहिंखे ही बकोल हिनजे त काफ़ी ॾींहंनि ताईं उनखे जेको आहे पंहिंजे वेझो आणण लाइ शयूं बि वठी ॾींदो रहियो, कोल्ड ड्रिंक बि पीआरींदो रहियो, पर उन ॿारड़े खे इहा हरगिज़ बि ख़बर न हुई त हीउ जेको उनखे शइ वठी थो ॾिए उन जॻहियूं उन वक़्तु मसी वियो, पर उनखे इहा ख़बर न हुई त इहो ई उनजो कातिल हूंदो। हिन वक़्तु इहो ॾोहारी हिन लाकअब कोटड़ी जे लाकअब में मौजूदु आहे ऐं यूजली ईअं ई थींदो आहे मामूल मूजिबि त जॾहिं बि को ॾोहारी पकड़िबो आहे त उनखां पोइ पछतावो थींदो आहे उनखे। उनखां पहिरियां अलाए कहिड़ा त ख़्वाब उहो ॾोहारी ॾिसंदा आहिनि ऐं हिन 10 लख जो मुतालबो कयो उन्हनि वारसनि खां जंहिंजो उहो नींगर अगवा थियल हुयो ऐं कुझु ई कलाकनि में नींगर खॼण खां पोइ उनखे 81 जूं टेबलेट ॾिनियूं वयूं ऐं नंढड़ो ॿारु आहे उन दवा जो असरु जेको आहे हज़म न करे सघियो ऐं उनजी कुझु ई देरि में यानी 15 खां 16 मिंट बकोल हिन पाण जवाबदार जे त उहो वधीक 15-16 मिंट जीअरो रही सघियो टेबलेट खां पोइ। उनखां पोइ उनखे उन वाह में उछलायो ऐं उनखां पोइ ही बि गिरफ़्तार थिया। हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उन्हनि नौजवाननि खे सोचणु घुरिजे जेके इन क़िस्म जे
ॾोहारी सोच रखंदड़ आहिनि ऐं उहे शॉर्टकट वसीले तरक़ी करणु चाहिनि था या रातो राति अमीर थियण जा जेके ख़्वाहिशमंद आहिनि उन्हनि खे हिन ॾोहारी कादिर जो हाल अहिवाल ॾिसणु घुरिजे। स्क्रीन ते जेको कादिर आहे इन जो ॾिसणु घुरिजे त हिन खे पैसा त न मिलिया पर उन ॿारड़े सां गॾोगॾु हिन जी पंहिंजी ज़िंदगी बि हाणे ख़तमु थी, छाकाणि त केस मज़बूत आहे। ख़ुदि हिन जो पंहिंजो एतिराफ़ मीडिया ते बि आहे, अदालत में बि इहो ई एतिराफ़ हूंदो ऐं जेके क्लू आहिनि सबूत आहिनि उहे बि तमामु मज़बूत आहिनि। SSP जीअं असांखे ॿुधायो त हीउ जवाबदार अदालत ॾाढो बि साॻियो ई बयानु ॾींदो ऐं इन मां इहो साबित आहे त जेसि ताईं इहो केस हलंदो हीउ अंदरि रहंदो ऐं इन जी सज़ा अल्टीमेटली जेको आहे फाही जी सज़ा आहे। पर थियणु त ईअं घुरिजे अहिड़नि माण्हुनि खे जेके इन क़िस्म जूं कुदियूं हरकतूं करे कुदा कम करे ऐं इंसानियत खे लॼाईंदड़ वाक़िया करे इहे वाक़िया पेश अचनि था, उनखां पोइ उन्हनि खे त सरेआम फाही ॾिजे बि उहा सज़ा घटि आहे, छाकाणि त मासूम गुलड़नि जो को बि कसूर न आहे। चंद टकनि ख़ातिर माण्हू लालच में अची एतिरा वञी वाक़िया कनि था ऐं उन मढ़ जी न सिर्फ़ु तज़लील कई वई पर उनखे वाह में फिटो करे ॼणो त लावारिस जीअं जानवर खे कोई फिटो कंदो आहे हुन इंसान जे बचिड़े खे ईअं गुलनि जहिड़े मासूम ॿारड़े खे उछलियो। कोशिशि था कयूं त हली उन्हनि जेके सोगवार वालदेन आहिनि उन मासूम ॿारड़े जा उन्हनि सां ॾुखु वंडिजे ऐं उन्हनि जी कैफ़ियत तव्हां ताईं पहुचाइण जी कोशिशि कजे, छाकाणि त उन्हनि जो बचिड़ो उन्हनि खां जुदा थियो आहे ऐं हिननि ॾोहारियुनि जे करे चंद टकनि जे करे इन्हनि जी ग़फ़लत जे करे हू ॿारड़ो जेको पंहिंजे वालदेन खे इंतिहाई प्यारो हुयो उन्हनि खां जुदा थियो आहे। हलूं था उन्हनि वटि ऐं ॻाल्हि ॿोल कयूं था उन्हनि सां, पर हिते वक़्तु थियो आहे हिकु ब्रेक जो, मिलूं था ब्रेक खां पोइ। हिन वक़्तु कोटड़ी जे साइट वारे इलाइक़े लेबर स्क्वायर में मौजूदु आहियूं। ही एन उहो हंधु आहे जितां नींगर तासीर डंगर खे अगवा कयो ऐं उनखां पोइ उनखे बेदरी सां क़त्ल करे उनजो लाश वाह में उछलायो वियो। इन समूरी सूरत हाल ते हिन वक़्तु असां मौक़ुफ़ था वठूं उनजे वालिद एजाज़ अहमद खां ऐं संदसि वारसनि तोड़े जेके इलाइक़े वासी आहिनि उन्हनि खां त इहो वाक़ियो कीअं पेश आयो ऐं हू जेके जवाबदार आहिनि हिन इलाइक़े में उन्हनि जी एक्सिस यानी पहुच कीअं मुमकिन थी ऐं हिन वक़्तु जेके ॿारड़ा आहिनि उहे बि हिते ख़ौफ़ वचां घरनि खां नथा निकिरनि ऐं हिते जेका सूरत हाल आहे असांखे इंतिहाई सोगवार नज़र अचे पई, छाकाणि त गुलनि जहिड़ो ॿारड़ो पंहिंजे वालदेन खां त जुदा ज़रूरु थियो आहे पर ही गलियूं ऐं घिटियूं जेके आहिनि उहे गवाही ॾियनि थियूं उन गुलनि जे ॿार जे कुॾण जूं। उन्हनि जा नंढड़ा जेके ॿिया दोस्त आहिनि उहे असांखे चेहरा मुरझायल नज़र अचनि पिया। हिन वक़्तु ज़ाहिर आहे हिकु ॾुख वारी कैफ़ियत आहे उन ख़ानदान सां उन पीउ सां जंहिंजे जिगर जो टुकड़ो उन सां हाणे नाहे रहियो ऐं ॻाल्हि ॿोल करण जी कोशिशि था कयूं त इन वाक़े जा सबब छा आहिनि ऐं हुननि जी जेका हिन वक़्तु ताईं सेटिस्फेक्शन आया उहा पुलिस जेका कार्रवाई कई आहे या जेके जवाबदार गिरफ़्तार थियल आहिनि उन्हनि मां हिन जा वारिस ख़ासि तौर ते नींगर जो जेको वालिद आहे उहो मुतमिन आहे या न, अचो त उनजी ज़ुबानी पुछूं था। साईं ज़ाहिर आहे तव्हां जंहिं कैफ़ियत मां गुज़रो पिया हर राम दिलि ऐं दर्द रखंदड़ माण्हू उनजो ख़्यालु करे थो, हिकिड़ी त शइ थी वई उन खां पोइ जेका सूरत हाल आहे उन मां तव्हां केतिरे ताईं मुतमिन आहियो? सही नंढड़ो असांजो त वियो हलियो जेको बि हुयो, पर हाणे जेका सूरत हाल आहे असांखे पुलिस जी जेका आहे कारकर्दगी थाणे ते वियासीं, असांखे मुबारकूं बि मिलियूं, जवाबदार बि पकड़िया, पर असांखे रिकवरी न थी सघी छो त जवाबदार न मिलनि हा असांखे ठीकु आहे, जवाबदार न मिलनि हा त पोइ असांखे कुझु टाइम लॻे हा परेशानी थी। जवाबदार 2 कलाकनि जे अंदरि जवाबदार पकड़िया आहिनि, जॾहिं जवाबदार पकड़ण बावजूदि त असांखे नंढड़ो न मिली सघियो अने पुलिस ई न हली आहे। असांजी ॻाल्हि सम्झ में अचे कोन थी, असां सां वॾो ज़ुल्म थियो आहे, वॾी ट्रेजेडी थी आहे, असांजी पाड़े में कंहिंसां दुश्मनी कान्हे का,
पाड़े में रहंदा आहियूं सभिनी खे भाइरनि वांगुरु खणी हलंदा आहियूं जेके बि ग़रीब गुरबा उन्हनि जी मदद कंदा आहियूं पर न ख़बर न आहे त हीअ असां छाजे करे कयो पियो। ये जवाबदार हिन इलाइक़े में कीअं पहुता हिते रिहाइश पज़ीर हुआ या तव्हांजे ॿारड़े ताईं पहुच कीअं मुमकिन थींदी? साईं हाणे इहा ख़बर कान थी पए छो त तव्हांखे इहा ख़बर आहे जॾहिं को ॾोह थींदो आहे हुन में लाज़मी ॿाहिरि माण्हू खे आणण में पंहिंजनि जो हथु हूंदो आहे। हाणे इहा ख़बर नथी पवे त हिन पाड़े में जेको असांजो जवाबदार ॿियो जवाबदार पकड़ियो आहे जंहिंजो नालो असगर आहे थी सघे थो त हुनजी हुन सां लेन देन हुजे। ॿई ॾुआरी क़िस्म जा माण्हू आहिनि ऐं ॿई जेको आहे सो गॾिजी कमु कंदा आहिनि। नंढड़ो मुंहिंजो जॾहिं हिननि छोकिरे हितां अगवा कयो त हुनखे डॉक्टर हफ़ीज़ जी क्लिनिक आहे अॻियां हुनखे कॉल कयसि पोइ हू उते जेको आहे सो पहुतो पोइ जेको आहे सो गॾिजी हुनखे नंढड़े वारे खे हुननि खयो आहे पोइ किथे लिकायो आहे नंढड़े मुंहिंजे खे हुननि ख़ुदा खे ख़बर आहे या पुलिस खे बि ख़बर थोरी घणी आहे ज़ाहिर नथी करे पई। जेके जवाबदार टी शख़्सियत जेका आहे ॿ जवाबदार पकड़िया आहिनि पर जेका टी धुर जेका मुलविस आहे जेका उहा ताक़त वारी आहे जंहिंजे करे पुलिस हुन ते एक्शन नथी खणे। असांखे ॻाल्हि सम्झ में अचे कोन थी असांजो केस जेको आहे मुंझियल नज़र अचे थो असांखे पंहिंजे। अच्छा इन समूरी सूरत हाल में जॾहिं तव्हांजे ॿारड़े खे अगवा कयो त तव्हां वटि जेका फ़ोन कॉल आई उनजो छा ॻाल्हि ॿोल जो मतन छा हुयो ऐं छा तव्हांखे छा मिलियो? साईं नंढड़े खे असां जाचोसीं पे नंढड़ो घरों मूंखे कॉल आई त नंढड़ो गुम थी वियो आहे तासीर मां विस्पे कंहिं कम सां मोटी आयुसि नंढड़े खे जाचोसीं जाचींदे थी सघे थो हुननि जो को अहिड़ो गुरूअ जो माण्हू हिते असांखे ॾिसंदो हुजे जिन हुनखे ॿुधायो त हाणे तव्हां हिनखे कॉल कयो हीअ परेशान आहिनि मालिक। मूं ॾे जॾहिं कॉल आई मां कॉल अटेंड कई त हुन मूंखां पुछो क्या तासीर के अबू बात कर रहे हो? मैंने कहा हाँ। अच्छा तो तासीर से बात करो। मूंखे तासीर सां हुननि ॻाल्हायो नंढड़ो मुंहिंजो रोए पियो दाऊं पियो करे हिसास तबियत जो मालिक हुयो अबू अबू पियो करे अबू 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 बसि जेको आहे सो नंढड़ो ॿार त इहो ई ॻाल्हाईंदो आहे। हा त हिननि वरी जेको आहे मूं सां ॻाल्हायो अच्छा कल 5 बजे तक हमें 10 लाख रुपए चाहिए। मूं हुननि खे चयो भाई बात सुनो 10 लाख रुपए हो जाएंगे ऐसे कोई मसला नहीं लेकिन बच्चे को कुछ कहना मत ये ख्याल करना बच्चा हसास तबियत का मालिक है इसको कहना नहीं कुछ मारना वगैरह नहीं। तो कहा ठीक है। जब जॾहिं खां पोइ तव्हां हुननि मूंखे मां सभु ॿुधायो त असां तव्हांखे पैसा ॾींदासीं पोइ तूं असां निकितासीं थोरो अॻिते मां वियुसि त जेको आहे सो हुननि वरी जेको आहे सो कॉल कई उन्होंने चो तो अच्छा ये जो है सारे नोट जो है 5-5 हज़ार के होने चाहिए। मैंने कहा हो जाएंगे लेकिन बच्चे का ख्याल करना मेहरबानी करना ये मुझे बहुत प्यारा है कि ठीक है। उन खां पोइ असां वरितो पुलिस जो जेको आहे सो थाणे जो सहारो वरितोसीं पुलिस जो दोस्तनि जी निशानदीअ ते असां पुलिस वारनि खां ॿई जवाबदार गिरफ़्तार कराया असगर ऐं कादिर गिरफ़्तार थिया जॾहिं ॿई जवाबदार पुलिस वारनि जो कमु हो त इहा रिकवरी घटि में घटि अधु कलाक जे अंदरि थियणो खपे हा नंढड़ो बाज़ाब कराइणो खपे हा। जवाबदार न हूंदा आहिनि पोइ हुननि खे दिक़त पेश ईंदी आहे। जवाबदार मिल हूंदे बि हिननि रिकवरी मूंखे छो न करे हालांकि हिननि मूंखे थाणे ते मुबारकूं बि ॾिनियूं मूंखे मुंहिंजा गल बि हुननि चुमिया हुननि चयो त अलाह कंदो हाणे जेको आहे सो असांखे रिकवरी मिली वेंदी। पोइ ख़बर न आहे छा ड्रामो थियो आहे छा ॻाल्हि थी आहे इहा हिकिड़ी पुलिस वारनि खे ख़बर आहे ॿी अलाए ख़बर आहे असां इन विच में आहियूं कोन इन्वेस्टिगेशन बि पुलिस वारनि पाण कई आहे पोइ छा चकर थियो आहे का ख़बर कान्हे का। अच्छा मुंहिंजी एसपी सां हिन मामले ते ॻाल्हि ॿोल थिया हो त मुतमिन आहे त गिरफ़्तार थिया आहिनि हिन एतिरा बि कयो आहे अगवा जो तव्हां माना हिन वक़्तु पुलिस जी कारकर्दगी मुतमिन आहियो ऐं हिन वक़्तु तव्हांजो मुतालबो छा आहे? साईं मुतालबो असांजो इहो आहे त असांखे घणा थ्रेड आहिनि ठीकु आहे हिकिड़ो एक्सीडेंट थींदा बि आहिनि हीअ मसाला ज़िंदगी में थींदा बि आहिनि पर हिन महिल जेको केस असां सिधो सो ॾिसूं था त केस सॼो असांखे मुंझल नज़र थो अचे। डॉक्टर जी रिपोर्ट मुताबिक़ डॉक्टर चयो त बाबा हीउ सुबुह जो उछलायल आहे 5 खां 6 कलाकनि ताईं डेथ थियो आहे नंढड़ो इन खां अॻु में थियो ई कोन को पुलिस जो चवणु आहे त हीउ 40 कलाक अॻे उछलायल आहे। हाणे इन में असांखे थ्रेड आहे असांखे सम्झ में ॻाल्हि कोन थी अचे। मां वस वारनि खे अपील थो कयां चीफ जस्टिस चौधरी इफ्तिखार हुसैन खे मां जेको आहे सो अर्ज़ु थो कयां या वस वारा ॿिया अमलदार आहिनि महिरबानी करे मुंहिंजे बचे जी जेका हालत थियणी हुई जो जेको हिकिड़ो डेथ थियणी सा त थी वई हालांकि इहा असांखे ख़बर त पवे कहिड़े तरीक़े सां थी कंहिं कयो इहो महिरबानी करे असां इंसाफ़ कयो वञे असांखे इन थ्रेड खां बचायो वञे। नाज़रीन अवां ॻाल्हि ॿोल ॿुधी तासीर जे वालिद एजाज़ जी जंहिंजो इहो ई चवणु आहे त वञण वारो त वियो उन्हनि खां मोकिलाए पर जेका पुलिस जी कार्रवाई आहे जा जेका गुजारत बणियल मामला आहिनि
उन्हनि खे क्लियर करण लाइ पुलिस खे असराइतो किरदारु अदा करणु घुरिजे। न्यूट्रल जेका रिपोर्ट आहे उहा पब्लिक करणु घुरिजे। जेकॾहिं पब्लिक नथी थिए त घटि में घटि इन्हनि जेके सोगवार आहिनि उन्हनि खे मुतमिन कयो वञे त इहो वाक़ियो कीअं पेश आयो। डॉक्टरनि जी रिपोर्ट हिकु पासे आहे, पुलिस जो चवणु ॿियो आहे, जवाबदारनि जो मौक़ो ॿियो आहे। मामिलो असांखे किथे बि जेको आहे हल थींदे नज़र नथो अचे ऐं हिननि जी बेचैनी अञा वधंदी वञे। हिते असां सां हिन इलाइक़े जा ॿिया बि माण्हू मौजूदु आहिनि ऐं उन्हनि जा बि ॿार बच्चा हिन इलाइक़े में रोज़ जेको आहे गुज़र कनि था शइ सांगे या स्कूल वञण जे लाइ या रांदि करण लाइ घरनि खां ॿाहिरि निकिरनि था। पर हिन वक़्तु जेका कैफ़ियत आहे हिन इलाइक़े सॼे जी हिन पाड़े जी उहा असांखे इंतिहाई ख़ौफ़ज़दा ऐं परेशान नज़र पई अचे। हितां जा जेके ॿिया हिन जा दोस्त आहिनि एजाज़ जा उनखां पुछूं था साईं भला हिन समूरी सूरत हाल में हाणे जेके ॿिया ॿार आहिनि उन्हनि जो बि त मुस्तक़बिल उन्हनि खे ख़ौफ़ ऐं हिरास आहे ऐं उहे ई चवनि था त असां उन्हनि जो वालद सां या उनखे इहो ई चयो बाबा हाणे तव्हां ॿाहिरि न निकिरो, छो जो हीअ अॼु अधे जे एजाज़ जे ॿार सां थियो आहे, सुभाणे असांजे ॿारनि सां थी सघे थो ऐं हिरासमेंट एतिरी थियल आहे जो उन जो को अंदाज़ो ई नथा चई सघूं। अच्छा, तव्हां ॿार खे ॾिठो हिते कॾहिं घुमंदो खेॾंदो? साईं असांजो दोस्त हो, 24 कलाक गॾु हूंदा हुआसीं, उहो असांजी झोली में बि खेॾियो आहे अधु ऐं असां जेॾीमहिल वेहंदा हुआसीं त उहो हर घड़ी ईंदो हुनखे अधे खे बि एतिरो वणंदो हो। ॿिया बि सभु औलाद त कंहिंखे न वणंदो, केरु त को अहिड़ो को न वणण वारी त ॻाल्हि थी न सघे, पर हीउ तमामु वेझो ऐं हिनखे घणो प्यारो हो अदिड़ो, जेको असां जिथे वेहंदा हुआसीं उते हर घड़ी अधे सां अचे मिलंदो बि हो, अचे झोली में वेहंदो बि हो, कंहिं महिल असां सां अची वेहंदो हो, कंहिं महिल अधो अचे ख़र्ची वठंदो त नंढड़ो अदिड़ो ॾींदो हुउसि। अच्छा भला हिते चौकीदारी निज़ाम आहे, पुलिस ईंदी आहे, का सिक्योरिटी तव्हांखे आहे न? साईं उहा हींअर उहा न आहे, चौकीदारी सिस्टम आहे जेको प्राइवेट पर्सनली, सो बि जीअं गली गली जो हिन गली जा जेके 4 चङा सुठे उन्हनि हिकिड़ो बि रखी छॾियो, अहिड़ी ॿी परी गली आहे उन ते कंहिं ॿियो रखियो आहे, 3 गली आहे उन ते कयो रखियो आहे, पर प्राइवेट तौरु सुबुह नाइट जे वैसे डे जे वैसे। तव्हां छा चवंदो हिन वाक़े खां पोइ तव्हांजे ॿारनि जी कहिड़ी कैफ़ियत आहे? सर ॿार त सभिनी जा हरासमेंट में आहिनि, ॿार तव्हांखे अॼु हींअर नज़र आया आहिनि, बाक़ी हिन इहे जंहिं ॾींहं खां इंसिडेंट थियो आहे ॿार न निकिरिया आहिनि। हरासमेंट आहे मुंहिंजो ॿारु, मां पाण जो छोकिरे खे पंहिंजे खे त तूं स्कूल ॾिसंदो वञ, माने ट्यूशन ते वेंदो आहे त ट्यूशन ख़्याल सां वेंदो कर, त चए बाबा मां स्कूल में न वञा। इहा हरासमेंट ॿारनि जी आहे घर वेठे। त हिते जेको आहे सिस्टम जेको आहे चौकीदारी जो राति जो आहे, ॾींहं जो कोन्हे। ऐं सॼे पासे चौधारी था तव्हां ॾिसो भितूं टुटियल आहिनि, गेट खुलियल हूंदा आहिनि, के जो ॿाहिरों माण्हू अचे थो को पुछण वारो कोन्हे। तक़रीबन ईअं आहे जीअं सम्झो त तव्हां हिते सिक्योरिटी जो को सिस्टम ई कोन्हे। जीअं चए थो त सिक्योरिटी जो को निज़ाम न आहे, ज़ाहिर हिन इलाइक़े में समय अहिड़ा ॿिया बि तासीर रहनि था, उन्हनि जे हाणे मुस्तक़बिल खे ते बि सवाल था उथनि, गुज़ारत बणियल आहे त उहे बि महफ़ूज़ न आहिनि। इन समूरी कैफ़ियत में पोइ तव्हां कीअं हिते गुज़र कंदव? सर असांखे काफ़ी असां जेको इंस्पायर कयो पंहिंजे जेके पोइ हिते ॻोठ में आहिनि उनखे शहर में अचो, हिते यूनिवर्सिटियूं वग़ैरह आहिनि, तव्हां हिते पंहिंजा ॿार पढ़ायो, पर असां हिन जेके हाणे उनखे ॾिसूं था त उहे असांखे था चवनि असां ते खिलनि था त तव्हां ॿार वठी आयो ऐं तव्हांजी हीअ हालत थी वई आहे, या बिल्कुलु असांखे उन ते रिज़र्वेशन आहिनि ऐं असांखे काफ़ी ख़ौफ़ महसूसु थो थिए ऐं काफ़ी जेको आहे न असांजा ॿार बच्चा जेके ईअं अचानक गाइब थी था वञनि, हिकिड़ो झंगली जानवर वांगुरु हिकिड़ा माण्हू अचनि था ऐं उहे ॿारनि खे खयूं हलाए था वञनि हिकिड़े बाज़ वांगुरु, उन में काफ़ी असांखे बि जेको आहे न उन में असांखे दुश्वारी आहे उन में ऐं असांखे काफ़ी आहिनि। अच्छा, तव्हां आख़िरी टाइम कॾहिं ॾिठो तासीर? साईं मूं हिकिड़ो ॾींहुं पहिरियां ॾिठो त मां ड्यूटी ते हूंदो आहियां, ड्यूटी जे हिसाब सां शाम जो 4 बजे 4:30 बजे मोटी आयुसि, त एजाज़ भाई उते वेठो परेशान लॻो पियो। हिन वीचारे मूंसां अहिड़ी ॻाल्हि कान कई त हीउ मुंहिंजो जेको नंढड़ो, छो तो सिकेट रखे पियो हिन ॻाल्हि खे ताकी ख़ुदा न ख़ासि अहिड़ो मसइलो पुलिस खे ख़बर पए मुंहिंजे नंढड़े खे नुक़सानु पहुचाए, ऐं थियो बि ईअं आहे। जॾहिं हिन पुलिस खे ॿुधाया, पुलिस खे सॼी ख़बर पई आहे, माण्हू पकड़िया विया आहिनि, मुबारकूं मिलियूं, त उन खां पोइ त पुलिस रिकवर करे सघे थी न। हाणे हीउ मुंहिंजो घरु आहे, हीउ एजाज़ भाई जो घरु आहे, हिते मुंहिंजा ॿार नथा थी सघनि। इन ॾींहं खां पोइ असां पंहिंजे दर खे लॉक कई, ॾींहं जो बि लॉक लॻाए बाक़ाइदा चाबी पाण रखी पहुता ॿारनि वटि, मथां ॿाहिरि कुंडो खोले वञी, हीअं असांखे ख़ौफ़ आहे बिल्कुलु। हींअर असांजे नंढड़े जो तमामु घणो जेको अफ़सोस थियो आहे, मुंहिंजे दानियाल जो बिल्कुलु माना क़रीब दोस्त हुयो, नंढी गाॾी खणी हिते वीचारो रोज़ु हलाईंदो। हाणे हींअर असांखे सम्झ में ॻाल्हि नथी, असां बचनि खे संभालियूं, पंहिंजी रोज़ी कयूं, छा कयूं, सम्झ में का ॻाल्हि कंदी अचे असांखे। साईं डिमांड सिक्योरिटी कंदा, पहिरीं ॻाल्हि सिक्योरिटी पुलिस जी बिल्कुलु कयूं था, पर पुलिस ते बि हींअर कीअं यकीन कयूं? ॾिसूं था अहिड़ा हाल जेको माण्हू पकड़िया उन खां पोइ असां नंढड़ो न मिलियो आहे त पुलिस ते यकीन बि कोन थो अचे न, छा करियूं असीं? पंहिंजी सिक्योरिटी करे हथियार वठी लाइसेंस वेही सघूं था, पर उहो कंदासीं रोज़ी कोन करे सघंदासीं,
छा करियूं हिते ॿिया अहिड़ा के मशकूक माण्हू रहनि था छो जो हिकिड़े फैक्ट्री एरिया आहे ईअं थींदो हिते वण वण जी काठी आहे पंजाब खां वठी बलोचिस्तान खां वठी पठान खां वठी सभु हिते माण्हू रहंदा असीं लोकल माण्हू खे पंजनि खे सुञाणे सघूं था पंज माण्हू जे कंहिं वटि महिमान अचो त हाणे त असां इहो सोचूं था त के महिमान बि अचे हुन खां पुछूं त कंहिं वटि ऐं कन मां वठी हुते ॿुधाईंदी हिनखे ॿुधाई वाक़ई तुंहिंजो महिमान आहे या ॿियो को ॿाहिरियों माण्हू आहे कैफ़ियत अहिड़ी थी वई आहे हिते मुंहिंजे साम्हूं हिकिड़ो दफ़ो सब्जी वठूं था साम्हूं ॿ मोटरसाइकिल ते माण्हू आहिनि कंहिं बकरी वारे जी बकरी खणी मुंहिंजे साम्हूं हलिया विया केरु पुछण वारो कोन हो इहा हिते हालत आहे साईं वाक़ियो ही तमामु हिकिड़ो गंभीर थियो आहे बल्कि इहो सिर्फ़ु इन्हनि अधेवारनि लाइ न पर असां सॼे पाड़े लाइ छो इन लाइ त ही मासूम ॿार हो सफ़ा सगीर जंहिंसां तमामु नाइज़ी ऐं तमामु इन हिसाब सां हुनखे मारियो आहे जीअं हिकिड़ो कासाई जानवर खे बि न कंदो आहे ऐं उहो असांजी औलाद हुई असांखे तमामु घणो ॾुख आहे इन लाइ वधि में वधि असीं चवंदासीं अपील कंदासीं बल्कि चीफ जस्टिस सां बि ऐं मलक साहब सां ख़ासि तौर ते असीं रिक्वेस्ट कंदासीं साईं जेतिरो थी सघे वधि में वधि इन जी हेल्प कई वञे ऐं सिक्योरिटी बि ॾिनी वञे इहो हाणे शायदि हिकिड़ो क़िस्म जा ही त मुअल आहिनि पर असांखे हिननि जी मदद करणी आहे ऐं हर तरीक़े सां करणी आहे ऐं असां हिते जेको चङो आहे असांजो वॾो आहे सरदार बि आहे अलाह साईं उन्हनि खे इज़त बि ॾिनी आहे ऐं असीं मलक असद सिकंदर अॼु साईं जिन ईंदा बि सही हिते असीं उते वरी रिक्वेस्ट कंदासीं कि साईं जेतिरी मदद थी सघे कयो छो त हिते जो वारिस उहो आहे अलाह साईं हुनखे इज़त ॾिनी आहे त इहो असांजी रिक्वेस्ट आहे नाज़रीन अॼो के प्रोग्राम में असां कोटड़ी में बेदर सां क़तल थियल मासूम नींगर तासीर डंगर जी ॻाल्हि कईसूं असां समूरे वाक़े जी मुख़्तलिफ़ रुखनि खां जांच कईसूं ऐं मौक़ूफ़ पहुचायोसीं मुख़्तलिफ़ धुरियुनि जो अवां आॾो हिते सवाल उहो थो पैदा थिए त उन क़िस्म जा वहशी दरिंदा हिन वक़्तु बि कोटड़ी में मौजूदु आहिनि जेकॾहिं कोटड़ी जी पुलिस फौरी तौर ते उन्हनि कारवाइनि खे न रोकियो त ख़ुदा न ख़ास्ता मुस्तक़बिल में को ॿियो मासूम तासीर डंगर जियां पंहिंजी हयाती विञाए वेंदो नींगर जे वारिस ऐं वालिद एजाज़ जो चवणु आहे त MLA जी रिपोर्ट हिकु पासे आहे त पुलिस जी रिपोर्ट ॿिए पासे हुननि मुतालबो कयो आहे चीफ जस्टिस खां त फौरी तौर उन वाक़े जी जांच करे उन्हनि खे इंसाफ़ फराहम कयो वञे हिन प्रोग्राम में फ़िलहालु एतिरो ई पंहिंजे मेज़बान मुश्ताक सरकी खे ॾींदा इजाज़त अल्लाह भाई।